अस्सलाम वालेकुम दोस्तों, अॼु जे हिन वीडियो में असां ॿुधाईंदासीं त ज़ुल्फ़िकार बुर्दी जी कहाणी छा आहे, उन जी ज़िंदगी में छा थियो ऐं उहो ड्रामनि में कीअं आयो, किथे ॼमियो आहे, उन जो कहिड़े शहर सां तालुक़ु आहे। जीअं त दोस्तों असां यको खां इहो कंदा था अचूं, पहिरियां असद कुरैशी जो वीडियो ठाहियोसीं, पोइ निसार शाह जी ज़िंदगी जे बारे में ॿुधायोसीं। हाणे दोस्तों ज़ुल्फ़िकार बुर्दी जे बारे में था ॿुधायूं ऐं दोस्तों इहो सिलसिलो हलंदो रहंदो। असां अब्बास गुल जे बारे में ॿुधाईंदासीं, ॿिया जेके बि अदाकार आहिनि सिंधी, सभिनीनि जी कहाणी असां तव्हांखे ॿुधाईंदासीं। त दोस्तों कमेंट सेक्शन में बि ॿुधाइजो त कहिड़े अदाकार जी कहाणी असां तव्हांखे ॿुधायूं, असां हुन ते वीडियो ज़रूरु ठाहींदासीं। त दोस्तों अॻिते था वधूं ऐं शुरू था कयूं ही अॼु जो वीडियो। त दोस्तों वीडियो खे लास्ट ताईं ज़रूरु ॾिसिजो। त दोस्तों ज़ुल्फ़िकार बुर्दी पीर वसाण ॻोठु आहे ऐं तालको ठरी मीरवा में रहंदड़ आहे ऐं जीअं त ज़ुल्फ़िकार बुर्दी जो जनम बि उते थियो हो। दोस्तों उन खां पोइ ज़ुल्फ़िकार बुर्दी तमामु बहितरीन ड्रामा कया ऐं फनकारनि सां ॻाइणनि सां उन जी दोस्ती बि हुई। तमामु घणी महिनत कयईं ऐं हाणे बि कामयाबु थी वियो आहे। दोस्तों ज़ुल्फ़िकार बुर्दी जो पहिरियों ड्रामो हुयो जेको वकूड़ियल वजूद में हुयो ऐं उन खां अलावा पत्थर दुनिया में बि कमु कयो। दोस्तों ही मशहूरु कहिड़े ड्रामे में थियो उहो बि मां तव्हांखे ॿुधायां थो। दोस्तों ही मशहूरु थियो पत्थर दुनिया ड्रामे में, हिन जो नालो रेस मिठल ख़ान हूंदो हुयो ऐं उन खां पोइ हे सिंध में मिठल जे नाले सां सॾायो वेंदो ऐं मिठल जे नाले सां ही मशहूरु थी वियो। ऐं दोस्तों ज़ुल्फ़िकार बुर्दी तमामु घणी महिनत करे हिन मंज़िल ते पहुतो आहे। दोस्तों ज़ुल्फ़िकार बुर्दी पंहिंजे फ़न जी शुरूआति वकूड़ियल वजूद जेको ड्रामो हो उतां कई हुई ऐं वकूड़ियल वजूद तमामु मशहूरु थियो ऐं पहिरियां त हीउ ड्रामा कंदो हो पर स्टेज ड्रामा कंदो हो। हीउ जेको वकूड़ियल वजूद ड्रामो KTN ते उहो हिन जो पहिरियों ड्रामो हो। दोस्तों ज़ुल्फ़िकार बुर्दी जी तमामु घणी जेका शोहरत हासिलु थी ऐं जेको उन जो करियर ठहियो उहो पत्थर दुनिया ड्रामे में ठहियो। ऐं दोस्तों ज़ुल्फ़िकार बुर्दी टेलीफिल्मुनि में 500 खां वधीक कमु करे चुको आहे। दोस्तों उन खां अलावा जेके सोप सीरियल ड्रामा थींदा आहिनि KTN ते या सिंध TV ते या कहिड़ी बि सिंध जी TV ते चैनल ते 200 खां मथे ही ड्रामा करे चुको आहे। दोस्तों ज़ुल्फ़िकार बुर्दी पंहिंजी दिलि जो तमामु बहितरीन माण्हू आहे ऐं तमामु सुठो माण्हू आहे। ऐं दोस्तों ज़ुल्फ़िकार बुर्दी जो अपकमिंग ड्रामो आहे जेको नओं ड्रामो अची रहियो आहे, उहो KTN ते थो अचे, जंहिं ड्रामे जो नालो आहे दर्दनि जो देस। उन ड्रामे जी स्टार कास्ट में शामिल आहिनि ज़ुल्फ़िकार बुर्दी, अब्बास गुल, S भट्टी, आज़म मैंगल, इहे हिन ड्रामे जी स्टार कास्ट में शामिल आहिनि। तो दोस्तों अॼु जी असांजी वीडियो एतिरी आहे। वीडियो सुठी लगी हुजे त हिन खे लाइक कजो ऐं दोस्तों तव्हां जहिड़े बि अदाकार जी चवंदव असां हुन जी वीडियो ज़रूरु ठाहींदासीं त कहिड़े अदाकार जी कहाणी ठाहियूं। तव्हां कमेंट सेक्शन में पंहिंजी राय ज़रूरु ॾियो, असां उन ते वीडियो ज़रूरु ठाहींदासीं। त दोस्तों असांजे चैनल खे सब्सक्राइब बि कयो। मिलूं था कंहिं ॿिए वीडियो ते, तेसिताईं अल्लाह हाफ़िज़।